Live from our Dallas headquarters, this is TechNews, serving you the hottest news of the hour. Your news, our business. वाई पांदी का 5 किलोमीटर के मुफासले ते मौजूद कुदरत जा शाहकार नजारा दिल के बाग बहार बणाए छॾनि था। खीरता जी हंज मां वांदड़ नए नली के पेट में मौजूद कुदरती तौर ठहियल डैम जन में मौजूद पानी इन इलाके के हुस्न के 4 चंड लगाए छॾे थो, जिते वे कुदरती नजारा पंहिंजी हिक खास अहमियत रखनि था। उते ही वरी कुदरती तौर पत्थरनि मां निकरंदड़ पानी के अजूबे का घटि न आहे। नए नली के पेट में मौजूद कुंभन के सिलसिले में मौजूद गाजी कुंभ का कुछ ही मुफासले ते मौजूद एक कुदरती चश्मो है, जिते पानी जमीन में निकरे थो। इन जाइ के 4 चंड लगाए छॾिया आहिनि। उते वाई पांदी समेत जोई तालके जे रहवासियों लाइ सस्ती तफरीह जो बाइस पिण मड़ियल आहिनि। सॼे काचे समेत मुख़्तलिफ़ शहरनि मां सियाह उन जाइ घुमण लाइ अची सुकून हासिल कनि था। उते ही कुदरती चश्मा कुदरत के शाहकारनि मंझा हिकु शाहकार है। इधर सिंध में सही ये वाई पांदी के नजदीक है। यहाँ पहाड़ों पे एक पानी निकलता है, ऐसा कुदरती पानी है। इधर नजारा मेरे को बहुत अच्छा लगा। इधर नजारा कर रहा हूँ, कोई भी आके ये नजारा करे। जी नए नली के पेट में जो सो एक सियाती मकाम है, जिते वाई पांदी समेत जोई तालका जिला दादूजा इतना आस पास जो मानू विंदुर के लिए ईंदा आहिनि, ज़हन के फ्रेश करण के लिए ईंदा आहिनि। छो ते जो नज़ारा आहिनि उहे तव्हां कैमरे के अख सां ॾिठा हूंदा, उहे तमामु बहितरीन आहिनि। उन्हनि मां जो सो लुत्फ़अंदोज़ माण्हू थींदो आहे, हिकिड़ो अहसासु थींदो आहे नेचर जो, कुदरत जो हिकिड़ो अहसासु थींदो आहे, जेको तव्हां ॾिठो बि सही। हिते जेको पानी तव्हां मुंहिंजे बैकग्राउंड में ॾिसो पिया था, हीउ बि तमामु ख़ूबसूरत हिन जो आवाज़ आहे। हीउ पानी जो तमामु मिठो आहे पीअण के हिसाब से। तव्हां जो सवेर हिकिड़ो आबशार बि ॾिठो जेको निकिरे पियो थो, कुदरती चश्मो जेको आहे, कुदरती जेको पत्थरनि मां पानी निकिरे थो। तव्हां ॾिठो बि सही आहे पंहिंजे कैमरे जे अख सां, जेको आबशार कुदरती जेको जबल में पत्थरनि मां पानी निकिरे थो, उन खे बि जेको आहे सो वॾो अरसो थी वियो आहे। उन जी बि जेको आहे सो मां सम्झां थो त उन खे बि हाईलाइट थियणु घुरिजे, छो त हीउ हिकिड़ो असासो आहे असांजी सिंध जो। इन्हनि खे जेको आहे सो हाईलाइट करे सॼी सिंध ताईं जेके आहिनि इहा शइ पहुचाइणु घुरिजे त हीउ कहिड़े तरीक़े सां जेके आहिनि असांजी सिंध केतिरो जो ॾिसो मालामाल आहे। मोकल जे ॾींहं में वाई पांदी समेत मुख़्तलिफ़ शहरनि मां सियाह अची हिते वक्त गुज़ारनि था, जिते मच्छी की मौजूदगी सियाहनि जे मन के बाग बहार बणाए। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मुक़ामी तोड़े गैर मुक़ामी सियाहनि जी सहूलत लाइ रस्ते तोड़े ॿियनि बुनियादी सहूलतनि जी खोट के पूरो करे अहिड़े कुदरती माग के हथी वठाई वञे, जे मुक़ामी नौजवाननि लाइ रोज़गार जा नवां ज़रिया पिण खुली सघनि। कैमरामैन राजन जमारी सां गॾु हनी विरोधाणी।